आहे असांजे आसणे बिना छपर छांव, सचल सामी शाह जा जुड़फड़ जहिड़ा नाव, खूरे हाणा हाव आ त थाई को थिए। सचल साईं उन दौर जो शाइर जॾहिं असांजो समाज, असांजो मुआशरो मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे एहतिसाब जो शिकार हुयो ऐं उहो इस्तेसाल मुख़्तलिफ़ तरीक़नि सां थींदो रहियो। सचल साईं टालपुरनि जे दौर सां तालुक़ु रखनि था ऐं उन वक़्तु या ही नेशन स्टेट जो दौर त हुयो कोन, बादशाह त रियासती दौर हुयो, त उन में इहो हूंदो त अमूमन जेको हुकुमराननि जो मज़हब आहे उहो ई मज़हब रिआया जो तसवर कयो वेंदो हुयो, जॾहिं त ईअं हुयो न। ऐं अमूमन रिआया हुकुमराननि सां कंट्राडक्शन में ईंदी हुई, मुखालफ़त में ईंदी हुई। पर जेके बाक़ी क़ुवतूं हुयूं, जीअं मज़हबी जमायतूं हुजनि, शाइर हुजनि, अदीब हुजनि, उहे कोशिशि कंदा हुया त हू हुकुमराननि खे सपोर्ट कनि। पर उन ई ज़माने में सचल साईं, जंहिंजे लाइ लतीफ़ सरकार पाण चयो त असां जेको देगिड़ो चाढ़ियो आहे उन जो ढकणु ही छोकिरो लाहींदो, ऐं बिल्कुलु सचल साईं जंहिंखे असां मंसूर सानी बि चई सघूं था, हुननि पंहिंजी शाइरीअ वसीले अनल हक़ जो नारो हणंदे मां जोई आहियां सोई आहियां चवंदे मज़हबी रवादारी, इंसान दोस्तीअ खे अॻिते वधायो ऐं पीढ़ियल तबिके जी नुमाइंदगी कई। सचल साईं मुख़्तलिफ़ ज़बानुनि में शाइरी कई ऐं इहा हिकिड़ो रिवॉल्यूशन हुयो। उन खां पोइ मुख़्तलिफ़ शाइरनि सचल जे दौर खां पोइ उन ते उन रिवायतुनि खे बरक़रार रखियो। ऐं अॻिते हली जॾहिं असीं अयाज़ ताईं पहुचूं था त अयाज़ पिणु रिवायत शिकन शाइर रहियो आहे। अयाज़ मज़ाहमती शाइर, अयाज़ इनक़िलाबी शाइर, अयाज़ धरतीअ जी ॻाल्हि करण वारो शाइर, ऐं अयाज़ अवाम जो हॾ ॾोखी बोरियत जो शाइर, मज़दूर जो शाइर। ऐं अयाज़ खां पोइ यकीनन इहो सिलसिलो जारी रहंदो। पर अॼु जे असांजे हिन सेशन जो जेको उनवान आहे उहो बि सचल खां अयाज़ ताईं आहे। अॼु जे हिन सेशन में असांजा जेके मोहतरम स्पीकर्स आहिनि, मां त सम्झां थी त हू कंहिं बि तारुफ़ जा मोहताज न आहिनि। रिवायती तौरु जीअं हिकिड़ो तारुफ़ थींदो आहे त अख़्तर दरगाही साहब पाण शाइर आहिनि, नसर नवीज़ आहिनि, मुहक़िक़ आहिनि, ऐं हुननि जा जेकॾहिं मां भुलिजां नथी अख़्तर साहब त तव्हांजा तक़रीबन 16 किताब शाया थियल आहिनि ऐं 43 किताब मुरतिब थियल आहिनि। ऐं सभ खां वॾी शइ इहा आहे त पाण तसव्वुफ़ जा पोइ लॻ आहिनि ऐं सूफ़ी दरगाह बि दिलि साईं जंजी सां उन्हनि जो वास्तो आहे, हिकिड़े सूफ़ी घराणे सां उन्हनि जो ताल्लुक़ु आहे। ऐं असांजा ॿिया स्पीकर मोहतरम ज़वार नक़वी साहब जन आहिनि, पाण प्रोफेसर आहिनि, शाइर, नसर निगार ऐं सिंधी अदबी बोर्ड जा सेक्रेटरी बि रही चुका आहिनि। ऐं ताज जो हिसाब लाइ त मां छा ई चवां, मूं वटि लफ़्ज़ ई कोन हूंदा आहिनि जो मां उन्हनि जो तारुफ़ करे सघां। ही घण रुखी शख़्सियत ऐं जंहिंखे हर फ़न मौला करे चऊं, तव्हां सभिनी खे अॼु जे सेशन में ख़ुशि आमदीद चवां पई। अख़्तर साहब, अॼु जे मौज़ू जे हवाले सां मां इहो पुछणु चाहींदमि त सचल, जंहिंखे असां मंसूर सानी बि चऊं पिया, जॾहिं हुन शाइरी शुरू कई त हुन मुख़्तलिफ़ ज़बानुनि में शाइरी कई। आलमोस्ट 7 ज़बाननि में हुन शाइरी शुरू कई ऐं मुंहिंजे ख़्याल में हुन जी हर ॿोलीअ में थियल शाइरीअ में हिकिड़ी मज़ाहमत आहे, हिकिड़ो इनक़लाब आहे, हिकिड़ो इंसान दोस्तीअ जो दर्स आहे। त आख़िर उहो कहिड़ो फ़लसफ़ो आहे जेको सचल साईं असांखे सम्झाइणु चाहियो आहे? सचल सरमस्त खां शेख अयाज़ 100 साल पोइ ॼायो हो।
ऐं ज़ाहिर आहे ही जेको सेशन आहे असांजो उहो सचल साईं ते त आहे, पर उनजी जेका रिलेवेंस आहे उहा शेख हयात सां बि हिन में ज़रूरु डिस्कस थींदी। ऐं हाणे सचल सरमस्त असांजे सिंध जो क्लासिकल शाइर त आहे, क्लासिकल शाइर जंहिंजो फ़िक्र जंहिंजो फ़न कॾहिं बि पुराणो न थिए, आला हुजे उत्तम हुजे ऐं उहो कॾहिं पुराणो न थिए। ऐं अज़ीम शाइर इन हवाले सां त असां वटि सिंध में ईअं त तमामु घणा शाइर पैदा थिया आहिनि, मुफ़क़िर पैदा थिया आहिनि, पर कुझु असां वटि अहिड़ा वॾा अज़ीम शाइर पैदा थिया आहिनि जिन खे असीं फ़ख़ुर सां, बल्कि शेख हयात बि चयो आहे त शाह लतीफ़, सचल ऐं सामी असां वटि अहिड़ा शाइर आहिनि जिन ते असां फ़ख़ुरु करे सघूं था ऐं जिन जी शाइरी, जिन जो फ़िक्र, जिन जो फ़न असांखे विरसे में मिलियो आहे। ऐं उहो अयाज़ बि इन्हनि टिनी शाइरनि खे हीअं सां हंडायो ऐं हुनजो मुतालो त तमामु घणो हो, पर ख़ासि तौर ते उन्हनि टिनी शाइरनि जो ज़िक्र अयाज़ वटि भरपूर अंदाज़ में मिले थो पियो। सचल साईं असां वटि जीअं तव्हां चयो त सूफ़ी शाइर आहे, पर असां सचल साईं जे लाइ सूफ़ी शाइर चई करे बीह न रहंदासीं। सचल सरमस्त सूफ़ी शाइर खां अॻिते वहदतुल वजूदी शाइर हुयो ऐं वहदतुल वजूदी शाइर खां अॻु में हू बाग़ी शाइर हुयो ऐं बाग़ी शाइर खां अॻिते हली हू मलामती शाइर हुयो। इहे अलॻि अलॻि रूप आहिनि सचल सरमस्त जे शख़्सियत जा, सचल सरमस्त जी शाइरीअ जा। ऐं जेको बुनियादी फ़लसफ़ो आहे सचल सरमस्त जे फ़िक्र जो, सचल सरमस्त जे शाइरीअ जो, त असांजा जेके बि सूफ़ी शाइर आहिनि, जेके सिंध जा क्लासिकल शाइर आहिनि, ऐं उहो ई सॼो सिलसिलो अयाज़त ताईं पहुचे थो उन्हनि जे फ़िक्र जो, उहे बुनियादी तौर ते वहदतुल वजूदी शाइर आहिनि। उहे सिर्फ़ु आम सूफ़ी शाइर न आहिनि। वहदतुल सूफ़ी तसव्वुफ़ हर मज़हब जो निचोड़ आहे, हर मज़हब जो रूह आहे, पर तसव्वुफ़ जो जेको रूह आहे उहो वहदतुल वजूद जो फ़लसफ़ो आहे ऐं उहो आहे ई फ़लसफ़ो, हुनजो मज़हब सां बि तालुक़ु न आहे। उहो प्योर फ़लसफ़ो आहे वहदतुल वजूद, जंहिंजी टर्मिनोलॉजी असांखे बाक़ाइदा दलीलनि जी शिकिल में 6वीं सदी हिजरीअ में मुहिउद्दीन इब्नुल अरबी असांखे इस्लामी तसव्वुफ़ में पेश कई, जंहिं इहो नालो रखियो वहदतुल वजूद, जंहिंजी माना आहे त हक़ीक़ी वजूद हिकु आहे, हक़ीक़ी वजूद हिकु आहे, बाक़ी जेका बि काइनात आहे उन हक़ीक़ी वजूद जी तजली आहे। ऐं अॻिते हली इन फ़लसफ़े खे वहदतुल शुहूद जे नाले सां इन तरह पेश कयो वियो, उन में सिर्फ़ु थोरो फ़र्क़ु हुयो ऐं ॿई जेके फ़लसफ़ा आहिनि इहे ॿई पाण में मिलियल बि आहिनि ऐं थोरे घणे फ़र्क़ सां हिकु जहिड़ा बि आहिनि, पर इन जो हिकिड़ो सियासी पस मंज़र बि आहे त अवल खां वठी ऐं मुग़लनि जे दौर ताईं इन खे वधि खां वधि वहदतुल वजूद जे फ़िक्र खे बयानु बि कयो वियो, वहदतुल वजूद जे फ़िक्र खे, पर पोइ वहदतुल शुहूद जे फ़िक्र खे जेका सपोर्ट मिली उहा मुग़लनि जे दौर में मिली, मुजद्दिद अल अफ़सानीअ जे दौर में मिली, जंहिंमें सिर्फ़ु उनखे थोरो ईअं बयानु कयो वियो त वहदतुल शुहूद हक़ीक़ी वजूद हिकु ई आहे, बाक़ी जेके वजूद आहिनि, जेका काइनात आहे उहा उन हक़ीक़ी वजूद जी जो पाछो आहे, परतबो आहे या अक्स आहे। हाणे हू तजली आहे, हू अक्स आहे। असांजे सूफ़ी शाइरनि में इहे ॿई फ़िक्र, शाह लतीफ़ वटि बि ऐं सचल सरमस्त बि असांखे ॿई फ़िक्र मिलनि था थोरे घणे फ़र्क़ सां। जॾहिं शाह लतीफ़ चवे थो त सो ही, सो हू, सो अजल, सो अलाह, सो पिरी, सो पसाव, सो वेरी, सो वाहरू, इहो वहदतुल वजूद आहे, सभु कुझु उहो आहे। पर जॾहिं चवे थो त ही पिणु न आहे हुनरीअ, हू न हिन हां धार, हाणे वहदतुल शुहूद में सानवियत आहे, उते ॿ आहिनि, जिते ॿ आहिनि, माबूद बि आहे, अब्द बि आहे, बंदो बि आहे, ख़ुदा बि आहे, हीअ काइनात बि आहे ऐं हिन जो ख़ल्क़ींदड़ बि आहे ऐं ॿई पैरेलल वजूद आहिनि, त उहो वहदतुल शुहूद आहे। सचल सरमस्त ते मां अचण खां पहिरियां इहा मां तव्हांखे हुनजे फ़लसफ़े जी इहा मां गुज़ारिश कंदुसि त हीअ तमामु वॾो मौज़ू आहे, हिनखे मां मुख़्तसिर कयां थो त अञा असांखे शेख हयात ते बि ॻाल्हाइणो आहे, ॿिया महिमान बि ॻाल्हाईंदा। त सचल सरमस्त जे दौर ते पहुचंदे पहुचंदे ज़ारा तसव्वुफ़ जो फ़िक्र वॾो सदियुनि जो सफ़र करे आयो हुयो। उन में वेदांत जो असरु हो, उन में वेद, उपनिषद ऐं पोइ जीअं वेदांत मूं चयो, शंकर आचार्य, बायजीद बिस्तामी जो फ़िक्र आहे,
असांजो जेको यूनान जो तसवुफ़ आहे फिलातीनूस उनजो उन में असरु आहे। असांजे हिंदुस्तान जी भक्ति तहरीक निर्गुणवाद रामानुज जो वहदतुल शुहूद उन सभिनी जा इन में सिंध जी धरती जीअं शेख याज़ लिखियो आहे त अहिड़ी धरती आहे जंहिंमें सभई फ़िरका सभई मसलक मिली था वञनि। हिन धरती में अहिड़ो असरु आहे त सचल साईं वटि पहुचंदे पहुचंदे मंसूर जो जेको वाक़ियो थियो 10वीं सदी ईस्वीअ में ऐं 4हीं सदी हिजरीअ में उन जे शहादत खां पोइ मंसूर जे अनल हक़ खां पोइ उन जे क़तल खां पोइ जेको तसवुफ़ हुयो उहो 3 धाराउनि में विरहाइजी वियो हो। उन जी हिकिड़ी धारा हुई किताबी शिकिल में तसवुफ़ खे जे फ़िक्र खे अॻिते वधाइणु, जंहिंमें असांजा जेके तसनीफ़ूं थियूं उन दौर में कशीरी रसाला कशीरी शिकिल में अल्लमा सराज तूसी उन में अचे थो पियो, कशफुल महजूब दाता गंज बख्श जो किताबु अचे थो, मुआरफुल असांजो जो मुआरफुल जेको आहे सोहरवर्दी जो किताबु शहाबुद्दीन सोहरवर्दी जो किताबु अचे थो, निज़ामुद्दीन औलिया मोइनुद्दीन चिश्ती। पर हिकिड़ी ॿी जेका धुर पंहिंजो धारा हुई तसवुफ़ जी उहा हुई ख़ानकाही तसवुफ़, जंहिंमें असांजा इहे सिलसिला आहिनि सोहरवर्दी कादरी चिश्ती ऐं नक्शबंदी। पर असां वटि जॾहिं सचल साईं जी ॻाल्हि कंदासीं त असांजा जेके सूफ़ी आहिनि उहे इनक़िलाबी सूफ़ी आहिनि, उहे वहदतुल वजूदी सूफ़ी आहिनि, उहे बाग़ी सूफ़ी आहिनि, उहे मंसूर जी रीत जा शाइर आहिनि। मंसूर जी रीत वहदतुल वजूद जी रीत हुई जंहिं अंडलक जो नारो हयो, जंहिं चयो त काइनात ख़ुदा हिकु आहे ऐं बंदो अलाह इंसान में मौजूदु आहे, इंसान अलाह जो परतबो आहे। ऐं उहो साॻियो फ़लसफ़ो सचल साईंअ जे शाइरी में आहे ऐं हर जॻह ते तव्हांखे नज़र ईंदो सचल साईं जे फ़िक्र में त साबित सचल सचारी यारनि जी यादि यारी वहदत जनी विसारी तुंहिंजी मिटी अणासी, या मंसूर हो या सरमद हो सनम या शमसुल हक तब्रेज़ी हो, इस तेरी गली में ए दिलबर हर एक का सर कुर्बान हुआ। उहा रिंदी, उहा बग़ावत, उहा मस्ती ऐं उहा इनक़िलाबियत जेका मंसूर जे शिकिल में तसवुफ़ में राइज थी, उहा समूरनि उहा असांखे रूमी में मिले थी, हाफ़िज़ में मिले थी। ऐं उहा साॻी जेका सचल साईं जी जेका मस्ती रिंदी आहे जंहिंखां पोइ हुनखे मंसूर सानी चयो वियो, उहा भिटाईअ जे रसाले में ईअं चओ त तमसीली अंदाज़ में या अलामत अंदाज़ में या जीअं चइबो आहे त रुमाल में हिकिड़ी ॻाल्हि वेढ़े करे शाह लतीफ़ जेका ॻाल्हि कई किथे किथे हुन बि चिटी कई आहे, जे भाए जोगी थिए त पासे कर परहेज़ खे, या पाण ई जान जमा पाण ई सूरत पेरीअ जी पाण ई हुस्न कमाल पाण ई पीर मुरीद थिए पाण ई पाण ख़याल सो सभो ई हाल मझां ई मालूम थिए। पर सचल साईं वटि उहा बेबाकी एॾी आश्कार थी, को कीअं चवे को कीअं चवे मां जोई आहियां सोई आहियां, को रिंद चवे को शाइर चवे को साहिर चवे को नालो ज़ाहिर चवे, को मुर्शिद मूंखे मुर्शिद अब्दुल हक़ चवे, को मोमिन चवे को काफ़िर चवे, को ज़ाहिर नालो शाइर चवे। इहो जेको अंदाज़ आहे सचल साईं जो, इहो पहिरियों दफ़ो सिंधी शाइरी में ज़ाहिर थियो। उन मंसूर जंहिंजे करे ई सचल साईंअ खे मंसूर सानी चयो वियो। ऐं इहो इन ॻाल्हि आख़िर में मां इहो चवंदुसि, उन खां पोइ ॿीहर बि गुफ़्तगू थींदी, त इहो सॼो जेको फ़िकिर आहे सचल साईंअ जो शेख याज़ वटि ईअं पहुतो त जॾहिं शेख याज़ जे दौर में 20वीं सदी में जेका सिंधी शाइरी सफ़र करे आई हुई, उहा उन जॻह ते अची पहुती त ईअं लॻो ॼणो सिंधी शाइरी हुई कोन। शेख याज़ डिक्शन शाह लतीफ़ जो खयो, ॿोली शाह लतीफ़ जी खईं, सिनफ़ूं बेत ऐं वाई शुरू में शाह लतीफ़ जो खयो, पर शेख याज़ लहजो सचल साईं जो खयो। हुन लहजो सचल सरमस्त जो खयो, काफ़र मोमिन नाहियां नाहियां ऐं शाइर सरमस्त आहियां गरचे हां सरमदो मंसूर उर्फ़े आम में, या सरमस्त हां तमामु घणा मिसाल आहिनि। वरी ॿिए राउंड में मां पेश कंदुसि, मां सम्झां थो मां वधीक ॻाल्हाए वियो आहियां। त इहो जेको सचल साईं जो जेको बुनियादी फ़लसफ़ो आहे तसवुफ़ वारो, ऐं मां हिकिड़ी ॿी बि गुज़ारिश कंदुसि त शेख याज़ खे जॾहिं असां पढ़ूं था पिया हर साल हिन मौक़े ते असांखे मौक़ो मिले थो पियो हुनखे ॿीहर पढ़ण जो, त जॾहिं असां शेख याज़ जे शाइरी मां तसवुफ़ था ॻोल्हियूं त हू वॾे खां वॾो सूफ़ी थो नज़र अचे। बिल्कुलु तोड़े जो हू सूफ़ी शाइर न हो,
पर वॾे खां वॾो सूफ़ी ऐं वॾे खां वॾो वहदतुल वजूदी शाइर नज़र थो अचे पियो। जॾहिं शेख हयात जी शाइरी में मौसीक़ी ॾिसूं था, मौसीक़ी ॻोल्हियूं था, त वॾे खां वॾो मौसीक़ार थो नज़र अचे। त हिन जहिड़ो को मौसीक़ार त को शाइर सिंध में आहे ई कोन। मूं वटि तमामु घणा अहिड़ा मिसाल आहिनि जेके मां तव्हांखे पेश कंदुसि। त इन में को शक न आहे त अयाज़ तमामु अज़ीम तर शाइर आहे पंहिंजे फ़न में, पंहिंजे फ़िक्र में, ऐं हुन इहो लिखियो आहे ऐं हुनजी अज़मत इन में आहे त जीअं पाण चई वियो आहे त रवायती अदब खां इनहराफ़ करणु जज़्बाती ग़लती आहे। त शेख अयाज़ हुजे या उन दौर जा जेके जदीद शाइर आहिनि जिन जी शुरूआति किशन चंद बेवस कई, हरी दिलगीर कई, जिन पंहिंजे जदीद फ़िक्र खे ऐं शाइरीअ जे मग़रिबी धाराउनि खे सिंध जे असासी, सिंध जे रवायती, सिंध जी क्लासिकल शाइरीअ सां मिलाए करे ऐं सिंधी शाइरी खे एॾो उरूज पहुचाए छॾियो जो सदियुनि ताईं जी रहिया आहिनि। महिरबानी अख्तर साहब। ऐं अयाज़ जे लाइ जीअं भिटाईअ जो हिकिड़ी सिट आहे लिका बुणनि लोक में, त अयाज़ उहो लिकल सूफ़ी हुयो जंहिं इनकलाबी तरीक़े सां सूफ़ीज़म जी प्रचार कई आहे मुंहिंजे ख़्याल में। हाणे वधूं पिया पंहिंजे सिलसिले खे अॻिते वधाईंदे। ज़वार साहब, सचल साईं जी शाइरी तमामु वसी आहे, तमामु घणी। जीअं अयाज़ तमामु घणो लिखियो आहे, तीअं सचल बि तमामु घणो लिखियो आहे। हुन मुख़्तलिफ़ ज़बानुनि में शाइरी कई आहे ऐं मुंहिंजी महदूद ॼाण मुताबिक़ सचल खां पहिरीं जेके शाइर हुया उन्हनि घणे भाङे बैत, ॾोहीड़ो, वाई इन्हनि सिंफ़ुनि ते कमु कयो, पर सचल उहो पहिरियों शाइर हुयो जंहिं मुख़्तलिफ़ सिंफ़ुनि ते तबा आज़माई कई, जंहिंमें काफ़ी, गज़ल, झूलणा, घड़ोली इहे शामिल आहिनि। ऐं पोइ वरी जॾहिं असां अॻिते अचूं था, मुख़्तलिफ़ शाइरनि मुख़्तलिफ़ तजुर्बा कया, पर अयाज़ वटि बि, छो त अयाज़ सचल खां काफ़ी मुतासिर हुयो। अयाज़ खोड़नि हंधनि ते इन शइ जो ज़िक्र कयो आहे पंहिंजे नसर में ऐं पंहिंजे नज़म में बि। त अयाज़ बि शाइरीअ में जदीद तजुर्बा कया, मुख़्तलिफ़ सिंफ़ूं इंट्रोड्यूस करायूं। तव्हांजे ख़्याल में उहे सचल साईं जूं सिंफ़ूं ऐं अयाज़ जूं जेके हुननि मुतारिफ़ करायूं उहे कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि? ऐं उन खां अलावा अयाज़ खां पोइ जेका असांजी नई टही आहे, छा उहे बि इन क़िस्म जा तजुर्बा कनि पिया, जारी आहिनि या न? शाइरी शाइर जे मुख़्तलिफ़ कैफ़ियतुनि जो मज़हर आहे। कॾहिं मन माकोड़ी, कॾहिं केहर शीं। हाणे जॾहिं भिटाईअ खां पाण शुरू थियूं था, अवल अला अलीम आला आलम जो धणी, अखियुनि में थी वे त वारे ढकियाए, जे लूण लिंगे लाई चीरे चीरे चम। हाणे इहे मुख़्तलिफ़ कैफ़ियतूं आहिनि। शाइर ते जॾहिं बि जेका बि कैफ़ियत तारी थींदी उन जो इज़हार हू उन में कंदो। सिंफ़ूं शाइर तख़लीक़ कंदो आहे, शाइर खे सिंफ़ूं तख़लीक़ न कंदियूं आहिनि। कॾहिं बि कंहिं शाइर सिंफ़ुनि खे आॾो रखी वेही शाइरी न कई आहे, पर हुन शाइरी कई आहे जेका मुख़्तलिफ़ सिंफ़ुनि उन खे क़बूल कयो आहे। अयाज़ क़दीम ऐं जदीद सिंधी शाइरीअ जो उनजी पुल आहे। अयाज़ पंहिंजी शाइरीअ में जदीद सिंधी शाइरीअ खे मुतारिफ़ करायो, उनजो पायोनर आहे। अयाज़ जे ज़माने में शाइरी शुरू कई या हुनजो जॾहिं हू ॼाओ निपनो वॾो थियो, उन ज़माने जूं जेके समाजी, सियासी, जाग्राफियाई हालतूं हुयूं उन्हनि जा हुन ते वॾा फ़िक्री असर थिया। मिसाल जे तौर ते अयाज़ जे दौर में ॿी आलमी जंग ख़तम थी चुकी हुई, एटम बम किरी चुको हुयो, सिंध जी बम्बई खां आज़ादी थी चुकी हुई, विरहाङो बरे सगीर जो हिंदुस्तान जो विरहाङो हुन पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। हाणे इहे उहे दौर हुया जिन जा शाइर ते असर पवणु फितरी ऐं लाज़मी आहिनि। पोइ जंहिं जो हुन ते असर पियो
उहो हुन जे शाइरीअ जो अक्स ऐं ओलड़ो थियो। अयाज़ न सिर्फ़ु ग़ज़ल, नज़म, वाई मुख़्तलिफ़ सिन्फ़ूं उन्हनि ते कयो, पर अयाज़ 6 सिटा, 1.5 सिटा, मुख़्तलिफ़ सिन्फ़ूं उहे हाइका उहे उन्हनि ते लिखियो ऐं मुतारिफ़ करायो। आउं उनखे वरी बि इन ते अचां थो त अयाज़ी जेका सॼी समूरी शाइरी आहे उहा हुन जे मुख़्तलिफ़ कैफ़ियतुनि जो मज़हर आहे। ही उन्हनि शाइरनि मां हिकु शाइर आहे जंहिं 2 लफ़्ज़नि जी सिट ते नज़म लिखियो, जेको इंतिहाई ॾुखियो आहे। मां मुमकिन आहे हुजे, मां न पढ़ियो आहे। राजा ॾार, राजा ॾार 2 लफ़्ज़ आहिनि, राजा ॾार 2 लफ़्ज़ हिकिड़ी सिट। राजा ॾार, तुंहिंजूं न्याणियूं 2 लफ़्ज़ आहिनि, सुहिणियूं सियाणियूं, के हुयूं आंदियूं मांदियूं बांदियूं, चेल में रसा चिकबा चोटा। माना हिकिड़ी अजीब पंहिंजो हिन जी मंज़र निगारी आहे जो पंहिंजो 2 लफ़्ज़नि जी हिकिड़ी सिट हुन पंहिंजे नज़म में तख़लीक़ कई। ऐं हुन रेवुलेशन खे जॾहिं हुन जी कैफ़ियत उहा हुन ते तारी थी थिए त हुन रेवुलेशन खे बि रोमेंस में पेश कयो। था ज़ुल्फ़ छिकिन ज़ंजीरुनि जा, हाणे हुन उन्हनि ज़ुल्फ़नि खे बि ज़ंजीरुनि खे ज़ुल्फ़नि सां तशबीह ॾिनी। इहा अयाज़ जी कमालियत हुई। अयाज़ न सिर्फ़ु रोमांस जो, न सिर्फ़ु इनकलाब जो, मां शाइर जी मुख़्तलिफ़ कैफ़ियतूं आहिनि। उन में इहो न आहे त पंहिंजो हुन पंहिंजो घाड़ेटनि खे हू उन्हनि खे मद्देनज़र रखी शाइरी करे, पर घाड़ेट हू जेका शाइरी करे, काज़ी मंज़र हयात साहब जा आख़िरी जेको टाइम हुयो उहो शेख हयात साहब जो, उहो काज़ी मंज़र हयात साहब सां गुज़रियो। काज़ी मंज़र हयात साहब चवे बि थो ऐं किथे लिखियो बि अथसि त हू राति जो, या अयाज़ लिखियो आहे त राति जो हू नीम ख़ाबीअ में जेको आहे उहो पनो ऐं पेन मां हुनजे भरिसां रखंदो हुउसि ऐं हू पंहिंजो जेको आहे सो राति जो अचानक उथंदो हुयो ऐं पने ते लिखणु शुरू कंदो हुयो। हू हुनजो अटेंडेंट हूंदो हुयो ऐं पोइ सुबुह जो मां हुनखे खणी ॾींदुसि त हे त राति तव्हां लिखियो, ही मूंखे त ख़बर न आहे। पोइ हू उनखे दुरुस्त कंदो हुयो ऐं हुनखे ॿुधाईंदो वेंदो, हू लिखंदो वेंदो हुयो। इहे हुन जूं कैफ़ियतूं हुयूं। इहो शाइरीअ जो हुन ते नज़ूल हुयो, जेका हुन पंहिंजो जेको आहे सो जेका बि हुनजी न सिर्फ़ु सवेर बि कंहिं दोस्त इहा ॻाल्हि कई त हू न सिर्फ़ु नसुर जो नज़म जो, पर हू नसुर जो बि ओतिरो ई ख़ूबसूरत लेखक हुयो। ऐं हक़ीक़त इहा आहे, हुन पाण पंहिंजे किताब में लिखियो आहे त लेखक जे लिखणनि जो तयन उन जे 200 सालनि खां पोइ थींदो। ऐं अयाज़ हक़ीक़त इहा आहे त उन्हनि ख़ुशनसीब शाइरनि मां आहे जंहिंखे जेको मोट उन जे हयात में मिली, उहा मोट हुन जे मरण खां पोइ मिली, जेका सदियुनि ताईं मुहैयत हूंदी। अयाज़ मुख़्तलिफ़ सिन्फ़ूं पंहिंजो सिन्फ़ुनि में शाइरी कई, मुख़्तलिफ़ घाड़ेटनि हुन तख़लीक़ कया। हाणे उहे केतिरा क़बूल थियनि था ऐं उन्हनि खे केतिरी सोसाइटी में रेस्पॉन्स अचे थो ऐं कहिड़ा शाइर उन्हनि खे फॉलो कनि था। ईअं तराइल आयो, तराइल घणो वक़्तु उनखे न पंहिंजो चयो वियो जेतिरो चवणु खपंदो हुयो। ऐं पंहिंजो त अहिड़े नमूने सां अयाज़ जूं जेके सिन्फ़ूं आहिनि उहे पंहिंजो मट पाण आहिनि, जेके शाइरीअ जे पंहिंजो तारीख़ में ज़िंदह ऐं सलामत रहंदियूं। अयाज़ चवे थो, आव दराज़ा हल, आव दराज़ा हल, तुंहिंजा सारा मौलवी मुंहिंजो हिकु सचल। ताज साहब, सचल साईं टालपुरनि जे दौर जो शाइर। टालपुर जेकॾहिं फ़िरके जे हिसाब सां ॾिसूं त कटर शिया हुया, ऐं ॿिए पासे वरी असां जेकॾहिं खोड़ा तरफ़ त मखदूम जेके हुया उहे वरी शरीयत जा हिकिड़ा स्ट्रिक्ट पाबंद माण्हू हुया। उन ज़माने में सचल अनल हक़ जो नारो हणी अॻिते वधियो ऐं हुन रवादारीअ जी ॻाल्हि कई, रुजत परस्तीअ खे निंदियो पंहिंजी शाइरीअ वसीले। साॻी रीत अयाज़ जंहिं दौर में हुन शाइरी शुरू कई, असांखे खोड़ सातरनि
क्राइसिस खे सिंध मुंहुं ॾिनो ऐं अयाज़ वॾे वाक़े उन ते लिखियो, उन अवाम जी ॻाल्हि कई, उन मज़दूर जी ॻाल्हि कई, उन हारीअ जी ॻाल्हि कई, उन साम्राज खे निंदियो। तव्हांजे ख़्याल में अयाज़ ते सचल जे इन इनकलाब या मज़ाहमती शाइरीअ जो केतिरो असरु आहे? हीअ अॼु हिन सेमिनार में 3 असांजा मुक़रर मक़मूर बुखारी, अल्ताफ़ वसीम ऐं अमर इक़बाल न आया, उन करे उन्हनि जी जाइ भरणी पई। ऐं तव्हांखे ॿुधायां त शेख अयाज़ उहो पहिरियों शाइर आहे जॾहिं असांजी शाइरी तनज़ुल ॾांहुं वञी रही हुई। हर सन्फ़ काफ़ी दरगाहुनि ताईं महदूद थी वई ऐं ग़ज़ल बेजान पारूं थो, फ़ारसी ऐं उर्दूअ जो उन ते मलमो चढ़ी वियो। त उन वक़्तु शेख अयाज़ पंहिंजे हमअसरनि सां, जंहिंमें नारायण श्याम, हरी दिलगीर, हूंदराज दुखायल, प्रभु वफ़ा, न्याज़ हमायूनी, गदाई जेको खांसि वॾो हो, हिननि शाइरीअ में तग़युर आंदो, तब्दीली आंदी। ऐं उहा जेका जिद्दत हिननि आंदी उहा सिर्फ़ु बग़ावत न हुई। हुननि पंहिंजे माज़ीअ जे क्लासिकल वर्से जूं जेके ख़ुसूसियतूं हुयूं, जेके गुण हुआ, उहे क़बूल कया ऐं उन्हनि में नुदरत ऐं जिद्दत आंदी। भिटाई उन्हनि समूरनि शाइरनि जो सरवाण हो, तंहिं करे भिटाई अयाज़ जो बि पेशरू आहे। पर अयाज़ जेका सचल जी क़बूल कई आहे ॻाल्हि, हाणे मसलन तव्हां ख़ुदि शेर पढ़ियो, आओ दरादा हल, हीउ हिकिड़ो नंढड़ो किताबु आहे, आओ दरादा हल। हिन में मूं शेख अयाज़ जी शाइरी ऐं नसर में सचल जे बाबति जेकॾहिं का सिट बि शामिल आहे, उहा गॾु करे हिन में आंदी आहे। त हाणे उन मां अचो त ॾिसूं त हू उन खां केतिरो मुतासिर आहे। हाणे मसलन हुन जो हिकिड़ो शेर आहे, काफ़र नाहे, मोमिन नाहे, सचू पोइ बि सच। सचल ते पंहिंजे दौर में कुफ्र जूं फतवाऊं लॻियूं। हू वहदतुल वजूदी सूफ़ी हो, पर हुन ते कुफ्र जूं फतवाऊं लॻियूं। अयाज़ थो चए त काफ़र नाहे, मोमिन नाहे, सचू पोइ बि सच। सच चवे थो अच अची सूरीअ ते लड़की नच। त हाणे हू चए थो सचल बणजण लाइ सूरीअ ते लड़कणो पवंदो, मलामतूं इल्ज़ाम बर्दाश्त करणा पवंदा। ऐं तव्हां ॾिठो त शेख अयाज़ पंहिंजे दौर में इहो सभु कुझु बर्दाश्त कयो। 62 में हुन जो भौर भिरे आकाश छपियो आहे त असांजा रुजत पसंद, इंतिहा पसंद, रवादारी दुश्मन जेके पाण खे अदीब सॾाईंदा हुआ, उन्हनि शेख अयाज़ ते बाहोड़ कई ऐं 64 में हुन जो किताब पाबंदीअ हेठि आयो। न रुगो भौर भिरे आकाश, काक कुरिया कापड़ी ऐं कुल्हे पातुम कीनरो, उन्हनि ते पाबंदी पई। त माना त सचल वारो जॾहिं हिन सच ॻाल्हायो त हिन ते कुफ्र जूं फतवाऊं पयूं, हिनखे जेल बि मिलिया। हाणे उन वक़्तु हिन जो ॾोह कहिड़ो त हिन चयो त आऊं सचल आहियां, आऊं शाह आहियां, आऊं नए दौर जो शाइर आहियां, पर आऊं सचल बि आहियां, आऊं शाह बि आहियां। इहा ॻाल्हि हुननि खे ॾाढी तकलीफ़ लॻी ऐं हुननि चयो त हीउ पाण खे लतीफ़ सानी थो सॾाए। चए थो त माई सचल, माई सामी, माई आहियां शाह। माई सचल, माई सामी, माई आहियां शाह। मुंहिंजे मन में छोलियूं मारे, सिंधू तुंहिंजो साहब। हाणे सचल, शाह, सामी टई सिंध जी साञाह जा अलमबरदार आहिनि। ऐं चए थो त उन्हनि जे फ़िक्र खे मूं पंहिंजे अंदर में ईअं ॻोहे पेश कयो आहे, जीअं सिंधू तुंहिंजो जीअं साह आहे, इन फ़िक्र में तुंहिंजो सॼो साह समायल आहे, उहो मुंहुं में छांइजी आयो आहे। शेख अयाज़ सचल वांगुरु न रुगो बेबाक हो, पर ख़ुददार बि। हुनजी ख़ुदी अलामा इक़बाल वारी ख़ुदी न आहे। हुनजी ख़ुदी ऐं ख़ुदा ॿई तरार में मापण वारा न आहिनि।
हू पंहिंजे अना में पंहिंजी ईगो जेका हक़ ऐं सच ते ॿधल आहे उहा ज़िद वारी न आहे अञा त उन सचल वांगुरु जीअं सचल अनल हक़ जो नारो उहो सॼो तव्हांखे अख़्तर पसमल त शेखाद बि जेॾीमहिल अचे थो पंहिंजे उन मस्तीअ में त चए थो त मूं सिंध ॾिठी हिंद ॾिठी सच चवण लाइ हिकु शेख अयाज़ आहे ॼणियो ॿियो न किथे मां ऐं हुन में हिकिड़ी अना आहे पर चए थो त सचल सामी भिट धणी जंहिंमें भी का कुर्ब कणी आऊं उन्हीअ जी पेर पणी छो त उहो ई धरती आहे छो त छपर मां छाट छड़ी हूअं त मूं में आऊं घणी हूअं त मूं में आऊं घणी चए थो मूं में तमामु घणी अना आहे ख़ुदी आहे ख़ुददारी आहे पर सचियल भिटाई जंहिंमें कुर्ब जी कणी आहे ऐं उन्हनि जी पेर जी पणी आहे छो त उन्हनि जी ॾात जेका आहे छाट करे छणी आहे न त मूं में त जेका अना वधीक आहे अहिड़े नमूने सां हिन पंहिंजे दौर जे मज़हबी माण्हुनि जा ताना कुफर जूं फतवाऊं बि सचियूं ऐं उन वक़्त में हू सचल खे मुखातिब थी थो चए सचल सरमस्त मन ख़ुदायम मन ख़ुदा चई सचल सरमस्त मन ख़ुदायम मन ख़ुदा चई सघंदो हो ए नाकिद ए नकाद तूं मुंहिंजी अना बर्दाश्त नथो करी सचल तो चयो त आउं ख़ुदा आहियां मन ख़ुदायम मन ख़ुदा आउं ख़ुदा आहियां पर मुंहिंजी थोरी अना बि तूं बर्दाश्त नथो करे सघी ऐं उनजो पोइ लॻायां या हिकिड़ो चए थो सचल सरमस्त हू तुंहिंजे शाइरीअ खे मोड़े टोड़े रहिया आहिनि सचल छो त सचल जो जॾहिं पैगाम अयाद पंहिंजे शाइरीअ में ॾिनो त रशीद लाशारीअ जेको अदब के आड़ में किताब लिखियो उन में उन शाइरीअ खे ऐं सचल जे शाइरीअ अयाद खे भेटे ऐं हुन चयो त हीउ कुफ़र हेॾो वॾो किताबु छपियल आहे 1965 में 5 जून 1965 ते उहो शाया थियो आहे उन 4 छापा शाया थिया आहिनि त उते सचल सरमस्त खे मुखातिब थी थो अयाज़ चए त सचल सरमस्त हू तुंहिंजे शाइरीअ खे मोड़े टोड़े रहिया आहिनि छा तूं उन्हनि खे मोड़े टोड़े नथो सघीं ऐं पोइ शेख अयाज़ ख़ुदि उन्हनि ते वार कयो आहे ऐं उन्हनि खे मोड़े टोड़े ॾेखारियो आहे हुन सचल जी शाइरी में जेको फन आहे फ़िक्र आहे जेको तव्हां सुवाल असांजे ज़वार नक़मीअ खां कयो त जीअं सचल पंहिंजे शाइरीअ में बेत वाईअ खां पोइ काफ़ी झूलणा घड़ोली मुर्गनामो ऐं ॿियूं शाइरीअ जूं काफ़ीअ में त आउं सम्झां थो त सभ खां वधि में वधि तजुर्बा सचल कया आहिनि शायदि 43 तव्हां बयानु कया त 50 खां वधीक घाड़ेटा हुन काफ़ीअ में ॾिना आहिनि त इहा जेका जिद्दत त असीं ॾिसंदा त शेख अयाज़ वाई काफ़ी वाई चई काफ़ी हिकिड़ी चई अथई वाई ऐं बेत चई उन असांजी पुराणियूं सनफ़ूं जेके ज़ंगिजी वियूं उन्हनि त ज़ंग लाहे उनखे जिद्दत ॾिनई पर नज़्म लिखियईं आज़ाद नज़्म लिखियईं नसरी नज़्म लिखियईं हाइको या टेड़ू लिखियईं तराई लिखियईं लोक गीत लिखियईं गीत लिखियईं 6 सिटा लिखियईं 4 सिटा लिखियईं 3 सिटा लिखियईं 1.5 सिटा लिखियईं त हिन सचल वांगुरु शाइरीअ जे सनफ़ुनि में तजुर्बाती जिद्दत ऐं नुदरत आंदी तंहिंखां पोइ इनफरादियत जीअं सचल जी शाइरीअ में इनफरादियत आहे अयाद वटि तव्हांखे इनफराद उन वटि रुगो शाह जो ओलड़ो न मिलंदो शाह खां अॻिते विखा ईअं छो त हर दौर पंहिंजे दौर जूं विखूं खणे थो भिटाई पंहिंजे दौर जो भिटाई हो त जॾहिं असांजे रशीद भट्टी लिखियो
त असांजे दौर जो ही भिटाई आहे त हुननि चयो त ही भिटाई सानी थो लॻे सॾे। बाबा हिन दौर जो भिटाई आहे, हिन दौर में हुन तजुर्बा कया त हिन दौर जो सचल हो, अयाज़ हिन दौर जो सचल हो। उन सचल वारी हुनजी बेबाकी, हुनजी रिंदी, उहा हुनजी शाइरीअ में तव्हांखे मिलंदी। त इनफरादियत, तजुर्बा ऐं बेबाकी, इहे टई शयूं हुन वटि। तंहिंखां पोइ हुनजे लहजे में जेका तलख़ी आहे, कड़ाण आहे, भिटाईअ वटि मिठाण आहे ऐं सचल वटि तलख़ी आहे, बग़ावत आहे। हुनजो सबबु दौर हो। भिटाई जी दौर में मुग़लनि जो सिंध ते कब्ज़ो हो ऐं तवाइफ़ुल मलूकीअ जो शिकार थी चुका हुआ मुग़ल। उहे पोइ उन्हनि जे ख़िलाफ़ कलोड़ा हिते उथी चुका हुआ ऐं पोयां पसा खणी रहिया, मुग़ल शहज़ादा पाण में विड़ी रहिया हुआ। उन वक़्तु ज़रूरत हुई त माण्हुनि में मज़हबी एको पैदा कजे ऐं माण्हुनि खे मुतहद कजे। भिटाई चाहे हा त कलोड़नि शाह इनायत जे ख़िलाफ़ जेको कयो, उनजो पंहिंजी शाइरीअ में उनखे निंदियो अथई, पर कलोड़नि जे ख़िलाफ़ डंडो खणी भिटाई न पहुतो। हुन ॾिठो त अंधा मंडा, जीअं अंधी मंडी जमहूरियत पाण चवंदा आहियूं, ही अंधा मंडा मुग़लनि खां सिंध खे आज़ादु पिया कराइनि, तंहिं करे तबक़ाती बेड़ न कजे। मार ममूतीअ खे, मजूसीअ खे मार, वॾी जंग विसार, नंढिया नफ़ो नाहको। भिटाई उन ते अमल कयो त हाणे सिंध मुतहद बि थिए। हिंदू मुस्लिम, मोहम्मद हाशिम ठटवी जेको रसो चए उनखे रसूल चई, हिंदूअ खे मुस्लमान थो करे, भिटाई उनजे ख़िलाफ़ थी वियो। मख़्तूम मुइन सां गॾिजी बीठो ऐं मज़हबी इंतिहा पसंद जे ख़िलाफ़ थियो। सिंध खे मुतहद करण जी ज़रूरत हुई। सचल जे वक़्त में छा हो त फिरंगी अंग्रेज़ पुॼण वारा हुआ ऐं उन वक़्त में माण्हू सुतल हुआ। टालपुरनि जे मज़हबी शिदत, ख़ासि करे मोहम्मद हाशिम ठटवीअ जो जेको फरमाननामो हो त हिंदू घोड़े ते नथा चढ़ी सघनि ऐं गोॾनि खां मथे जेका गोॾ या शलवार, हुननि जी जेका आहे धोती जेका नथी थी सघे, कुतो साण खणंदा, सवारी, मतिलबु हुननि ते जेके पाबंदियूं विधियूं वयूं। हाणे इन वक़्तु ज़रूरत थी बग़ावत जी। तंहिं करे तव्हां ॾिसो सचल वटि उहो जोश, जज़्बो, नाच, रक़्स आहे ऐं भिटाई जी शाइरीअ में बि तव्हांखे उहो रक़्स, नाच, मौसीक़ी जंहिंजो अख़्तर ज़िक्र कयो, उहा शिदत तव्हांखे मिलंदी अयाज़ जी शाइरीअ में जेका सचल वटि हुई। माना सचल वटि जेका रिंदी हुई, उन रिंदीअ खे शेख अयाज़ मज़ाहिमत में ऐं क़ौमी इनकलाब वारी शाइरीअ में तब्दील कयो। हीअ सेननि ॾींदी चैन, या जेको कल्ह असांजी नंढड़ीअ हिकिड़ो शेर पढ़ियो, जंहिं झोल झली जंहिं वक़्तु भिटाईअ किरंदा कंध हज़ारो यार, या नेठि त किरंदी कैसी रहंदी धोखे जी दीवार। त इन क़िस्म जी शाइरी जेका हुन आंदी, शिदत आंदी, त इहो सचल जो असरु आहे। लहजे में बेबाकी हुन वटि आहे। महिरबानी ताज साहब, थोरो मुख़्तसरनि ई, पर अख़्तर साहब तव्हां जीअं त राग जा, रागिणियुनि जा ॼाणू आहियो, मुंहिंजे ख़्याल में सचल साईं जी शाइरीअ में हिकिड़ो रिदम, हिकिड़ी मौसीक़ियत मौजूदु आहे। ऐं पोइ सचल साईं खां हलंदे हलंदे जॾहिं अॻिते असां अचूं था, विच ते मीर अब्दुल हुसैन सांगी या ॿिया शाइर, उन्हनि वटि बि असांखे इहो रिदम थोरो घणो मिले थो। पर जॾहिं अयाज़ ताईं अचूं था त अयाज़ वटि हिकिड़ी मौसीक़ियत, हिकिड़ो रिदम अयाज़ जी हर सिन्फ़ खे ॾाढो आसानीअ सां ॻाए सघिजे थो। तव्हांजो इन सिलसिले में छा ख़्यालु आहे? पहिरीं ॻाल्हि त शाइरी ऐं मौसीक़ी ॿई अलॻि शयूं न आहिनि। ॿई फ़न शुरू खां गॾु रहिया आहिनि। पहिरियां साॻियो शाइर बि पाण हूंदो त ॻाइणो बि पाण हूंदो, अॻिते हली वरी अलॻि अलॻि जेके शोभा थी विया। शाइरीअ जो बुनियादी सुर सां आहे ऐं जेके अज़ीम शाइर आहिनि उहे पंहिंजी जाइ ते तमामु वॾा अज़ीम मौसीक़ार बि आहिनि, जिन खे बि तव्हां पढ़ंदव। पर मूंखे इहा इन ॻाल्हि जी तमामु घणी हैरत थी त शेख अयाज़, मां सम्झां थो त पंहिंजे दौर जो उहो वाहिद शाइर आहे जेको तमामु, जंहिंजी शाइरी में तमामु घणी मौसीक़ी आहे। हाणे मौसीक़ी उन में पंहिंजी शाइरी जी मौसीक़ी बि आहे, लफ़्ज़नि जी मौसीक़ी बि आहे
साॻे वक़्तु हुनखे जेका मौसीक़ी जी ॼाण हुई उनजा ओञाण जे शेख हयात जो जेको पहिरियों बेत आहे, अची ओत शराब अथम उञ अज़ल जी संदम रूह रबाब, रबाब साज़ा, पहिरियों बेत आहे शेख हयात जो। संदम रूह रबाब सिके पियो कंहिं सुर लाइ, माई बीजल आहियां माई राय रियाज, मुंहिंजो कंधु कुमाच तलबे पियो कंहिं तंदु खे। शेख हयात पंहिंजो सॼो तारीफ़ ई हिकु रागी ऐं मौसीकार तौरु करायो आहे। चंगु खणी अॼु आयो चारण, सिर जी सेन हणी ॾिस चारण, बीजल थी बीहारो यार। ऐं तमामु घणा इहे मिसाल हयात जे शाइरी मिलनि था। पर हिकिड़ी ॻाल्हि जेका सचल साईं सां रिलेटेड मां कंदुसि, जीअं ताज जो एक साहब कई त डिक्शन ॿोली शेख हयात लतीफ़ वारी जेकॾहिं खईं त उहो सॼो लहजो बि सचल साईं खां वरितो, पर घणियूं सिन्फ़ुनि ते बि असरु शेख हयात जे घणनि सिन्फ़ुनि ते असरु सचल साईं जो आहे। मिसाल मां तव्हांखे ॾियां त हयात जो शेर आहे त मूं खुंभा पहिराया ॿ गुण ॿोलीअ खे, मूं खुंभा पहिराया ॿ गुण ॿोलीअ खे, मूं जीअं केरु चवे ॾोहीड़ा हिन ॾेह में। हाणे शेख हयात ॾोहीड़ो कोन लिखियो, ॾोहीड़ो उहो बेत आहे जेको सचल सरमस्त वटि मिले थो पियो। उहो बेत जंहिंखे ॻायो वियो हुजे ऐं जंहिंजो रूप ईअं हुजे जेको मां सम्झो आहे त जेको दोहो आहे असां वटि, जंहिंजो काफ़ियो हमेशह आख़िर में मिलंदो आहे ऐं सोरठे जीअं विच में मिली करे उहो बेत बंदि न थींदो आहे, ऐं सभई मुसलसल सिटूं जंहिं ॾोहीड़े में जंहिं बेत में हुजनि उन खे ॾोहीड़ो चयो वियो आहे। त इहो ॾोहीड़ो अयाज़ वटि सचल साईं खां आयो आहे। उनखां पोइ जेको सचल साईं जी काफ़ी पढ़ी शेख हयात, आशिक़ ॾिसण लाइ आयो महबूब गुल सनासी, इबरत अजब अजाइब इसरार रंग अबासी। त अयाज़ लिखियो जे तो अञा न ॼातो आहे केरु देस वासी, तुंहिंजो जनम अजायो तुंहिंजी मिटी अणासी। ऐं जीअं सचल साईं चयो त साबित सचल सचारी, यारनि जी यादि यारी, वहदत जनी विसारी, तुंहिंजी मिटी अणासी। हाणे जेके अंदरूनी काफ़िया आहिनि जेके सचल साईं जे काफ़ियुनि में आहिनि, साबित सचल सचारी, यारनि जी यादि यारी, ॿियो काफ़ियो वहदत जनी विसारी, टियों काफ़ियो। इहो लहजो इहो फॉर्मेट बि अयाज़ सचल खां वठी आयो त ही पंहिंजी करणी भरणी आहे, पर सिंध अयाज़ न मरणी आहे, आख़िर हीअ राति गुज़रणी आहे। हिकु सिट में 4-4 काफ़िया अंदरूनी काफ़िया। या हे ॾिसो त मुंहिंजा पिरी ओ बांवरा ओ सांवरा, मुंहिंजा पिरी घर में घिरी चोरी करी, मां लख चवां पेरें पवां, पर जो मुड़ी ओशल जुड़ी, मुंहिंजा पिरी। काफ़िया त घणियूं न केतिरा आहिनि। घर में घिरी चोरी करी, मां लख चवां पेरें पवां, पर जो मुड़ी ओशल जुड़ी, मुंहिंजा पिरी। हाणे इहो सॼो जेको लहजो आहे, तूं जे ईंदे राति अला ओ राति मुंहिंजी राति अमर थी वेंदी, तूं जे ईंदे मीत त हीअ संगीत अमर थी वेंदी। तव्हां यकीन कयो त मौसीक़ीअ में शेख हयात वटि ईअं सम्झो त उन हिकु लफ़्ज़ खे रक़्स कराई आहे, हिकु अखर खे रक़्स कराई आहे। टाइम थोरो आहे, तमामु घणा हिन जा मिसाल ॾेई सघजनि था पिया। ऐं उहो इन करे मां चयो सचल साईं वटां त शेख हयात काफ़ी न लिखी, हुन वायूं लिखियूं, पर मां इहा गुज़ारिश कंदुसि त वाई ऐं काफ़ी अलॻि शयूं न आहिनि, अलॻि सिन्फ़ूं न आहिनि। इहे हिकिड़ी सिन्फ़ आहे। इहे ॿई भेनर सिन्फ़ूं आहिनि, शाइरीअ जूं सिस्टर सिन्फ़ूं आहिनि। शेख हयात जे दौर में सचल खां पोइ काफ़ी घणी लिखी वेंदी हुई ऐं उहा काफ़ी सूफ़ी शाइरनि जे दरगाहुनि ताईं महदूद थी वई हुई। उन में का जिदत न हुई। उन में अयाज़ गेड़ू रंगो, उन में सिर्फ़ु गेड़ू न, रेटो गेड़ू, जंहिंमें हुन सिंधियत शामिलु कई, जंहिंमें हुन इनक़िलाब शामिलु कयो, उन दौर जे हालतुनि जा जेके मामला हुया उन शामिलु करे तसव्वुफ़ में उन गेड़ू रंग में हिकिड़े नओं राग ॻायो हिकु मौसीक़ार जी हैसियत में, ऐं उहो दीपक राग हुयो। दर दर दीपक राग, दर दर दीपक राग शेख हयात जी सिटरा। शोला शोला मुंहिंजा गीत, या ही बेत अथ ही बम गोलो, जेकी बि खणी त इहो। या इवन तव्हां जेका शेख हयात जा जेके ग़ज़ल ॾिसो न, शेख हयात जा ग़ज़ल सभु काफ़ी नुमा ग़ज़ल आहिनि। मुंहिंजे तॾे वेह ओरे अॾे साह तोखे सॾे वो सांगीअड़ा,
इहो काफ़ी जो अंदाज़ आहे जे हा उनहारी कोयारल ही ॾींहुं बुघारे वेंदासीं छो पेर पसारे वेठो आहे उत डूंगर हिन लाल लहूअ जे सरगम ते थी धरती मुंहिंजी रक्स करे। सरगम सतनि सुरनि जे उन इस्तेमाल खे चइबो आहे। जेके 7 सुर असां वटि आहिनि न, सारे गा मा प ध नी, इन्हनि खे जेकॾहिं गॾिजी चइबो सारे ग म प ध नी साणी द प म ग रे सा सारे ग म प, इन्हनि खे सरगम चइबो आहे। अयाज़ उन सरगम खे रेटो सरगम थो सॾे, उन लाल लहू जो सरगम थो उनखे सॾे। त इन तमामु घणा अहिड़ा मिसाल आहिनि जेके अयाज़ जे शाइरी में असांखे म्यूज़िक जा जेके ओञाण आहिनि उहे तमामु घणा आहिनि। अयाज़ जो लहजो म्यूज़िक में तमामु वॾे मौसीकार जो जेको लहजो आहे उन वटि असां वटि तमामु घणा मिसाल आहिनि। पर सचल जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कबी त सचल साईंअ जो ज़िक्र बि अयाज़ जे शाइरी में मौजूदु आहे। जिन काफ़ी शेर ताज जो हिसाब पढ़िया त जीअं जनम जनम जी जीत अयाज़ शाह सचल सामी कुझु नाम, मां जाग बि हां आग बि हां राग बि आहियां। ॾिसो 3 काफ़िया हिकु सिट में, मां जाग बि हां आग बि हां राग बि आहियां, सचू बि संदम संग भिटाई बि संदम भा, ए सीर मुई आव हली आव। ॾिसो केॾो रिदम केॾो आहे, केॾी मौसीक़ी आहे न सिटुनि में। ऐं सचो पाण चवे थो त सचू बि संदम संग। ऐं अयाज़ जे हवाले सां असां ख़ुशनसीब इन हवाले सां आहियूं त अयाज़ ते रिसर्च करणु तमामु सवली आहे। उन में कंहिं बि क़िस्म जी महिनत न आहे। इन करे त अयाज़ पंहिंजी शाइरीअ खे पाण बयानु करे वियो आहे। पंहिंजा हूअ मुहाग पाण लिखिया आहिनि। हू ॿुधाए वियो आहे त मुंहिंजो बेत छा आहे, मुंहिंजी वाई कहिड़ी आहे ऐं मुंहिंजो नज़म छा आहे, मुंहिंजो हाइको छा आहे, मां कहिड़ो बयानु कयो आहे। हिकु हिकु शइ खे हू बयानु करे वियो आहे। ऐं इन करे असां मस्ती जेका अयाज़ वटि सचल साईं जी आहे, त जेको सचल सरमस्त हुयो उहो साॻियो सरमस्त अयाज़ हुयो। अयाज़ खे असां ॾिठोसीं, सचल साईं खे असां न ॾिठोसीं त छा अयाज़ 24 कलाक बेहोश हूंदो हो, पर सरमस्त हुयो। ईअं ई सरमस्त सचल साईं हो, उहो बि 24 कलाक बेहोश कोन हूंदो। सरमस्त माना सच ॻाल्हाइण वारो, सच चई ॾियणु, उनखे मस्तु चइबो आहे। चवंदा भॼी वञ मस्तु था अचनि, माना भॼी सच चवंदई, तुंहिंजूं बि जेके ॻाल्हियूं तोखे ज़ाहिर करे विझंदा। त सचल साईं बि उहो ई सरमस्त हो पंहिंजे दौर जो, उहो ई सरमस्त अयाज़ हो पंहिंजे दौर में, सच चवणु। ऐं उहो ई सच जंहिंजे करे सचल साईं जो नालो त अब्दुल वहाब हुयो। हुनजो नालो ई इहो पइजी वियो जो सच ॻाल्हाईंदो, सच एतिरो ॻाल्हाईंदो जो हुनखे चवंदा ई आहे सचल आहे, सच थो ॻाल्हाए। ऐं उहो सच वॾो ॾोहारी आहे, रोज़ अज़ल खां पकड़ियो वियो आहे, ज़ंजीरनि में जकड़ियो वियो आहे, ॻोल्हे ॻोल्हे मारियो वियो आहे, तेल कढ़ाई काढ़ियो वियो आहे, घाणे में पीढ़ायो वियो आहे, चोटीअ तां उछलायो वियो आहे। हा पर पोइ बि उन जी आई साॻी रहंदी आई रीत अभागी, जंहिंजे मन में खाटो हणे थो तंहिंजो सारो चैन खणे थो। अॼु तो वटि महिमान थियो आहे पर तो कॾहिं ही सोचियो आहे, कंहिंसां तुंहिंजी यारी आहे, सच वॾो ॾोहारी आहे। सचल साईं वारो सच, सच था मर्द चवनि कंहिंखे वणे न वणे। सचल साईं जो शेर आहे, सच था मर्द चवनि कंहिंखे वणे न वणे, कूड़ी दोस्तीअ जो दम बणे न वणे। उहो ई सच अयाज़ खणी आयो। ऐं जीअं ताज जो हिसाब चयो त अयाज़ जे दौर में सिंधी शाइरी खे वॾो हिकिड़ो चैलेंजिस हुया, वॾा चैलेंजिस हुया। सिर्फ़ु अदब जी ख़िदमत करणी न ही उन वक़्तु, उन सिंधी ॿोलीअ जी बका जो सुवालु हुयो, सिंधी शाइरी जे बका जो सुवालु हो। जंहिंजे करे असांजा इहे शाइर जिन जी सरवाणी शेख अयाज़ कई, हुननि पंहिंजे बेत खे बचायो, वाईअ खे बचायो, हुन सिंध जे उन फ़िक्र खे बचायो जेको असुलु फ़िक्र हो सिंध जो, जेको शाह लतीफ़ वटि हुयो, सचल वटि हुयो, सामीअ वटि हुयो, जेको बैदिल वटि हुयो, बेकस वटि हुयो। ऐं इहे ई रहबर हूंदा आहिनि पंहिंजे दौर जा, जेके सदियुनि ताईं पंहिंजे ॿोलियुनि खे, पंहिंजी ॿोलीअ खे, पंहिंजे अदब खे, पंहिंजी फ़िक्र खे ज़िंदा करे वेंदा आहिनि। महिरबानी अख्तर साहब, अयाज़ चवे थो ॾात वॾी शइ न आहे पर सच वॾी शइ आहे, ऐं जो सच मचाए सो मच वॾी शइ आहे।